बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाण ही पसे पाण खे पाण ही महबूब। पाण ही पसे पाण खे पाण ही महबूब। पाण ही खलके खूब पाण ही तालिब तिन जो। खुद ही देखे खुद को और खुद ही है महबूब। खुद ही तख्लीक करे और फिर खुद ही उस तख्लीक का तालिब बन जाए। Himself perceives and loves his own self. Himself is a desire for perfect creation he created. पाण ही पसे पाण खे पाण ही महबूब। पाण थो ॾिसे, पाण ही नज़र थो रखे ऐं वरी पाण ही मंज़र आहे। पाण ॾिसे थो ऐं वरी पाण ही महबूब आहे। पाण ही खलके खूब, ख़ूबसूरत जेका भी तख्लीक कायनात में तख्लीक कई वही है या सरजी आहे या पैदा कई अथई उहा ख़ूबसूरत आहे। उहा पंहिंजे उन में रेस नस्ल में ख़ूबसूरत आहे। ख़ूबसूरत तख्लीक पैदा कई आहे ऐं वरी पाण ही उन तख्लीक जो तालिब आहे। हर तख्लीक खुदा खे प्यारी आहे। जेका भी तख्लीक अल्लाह से ख़लकी आहे उहा उनखे प्यारी आहे, उहा उनजे नज़र में आहे। नंढो मिसाल था वठूं। हिकिड़ो कुंभर जॾहिं थांव ठाहे आॾो वॾो ढिघ करे रखंदो आहे, तव्हां को सोटो खणी या लठ खणी उन्हनि खे उन जे साम्हूं भञो त उन जे आॾो छा गुज़रंदी। जॾहिं बि कंहिं तख्लीक सां नारवा सलूक या बदसलूकी कंदा कयो या थी वञे, ॼाणे अणॼाणे थी वञे, त पोइ इहो सोचींदा कयो त इन शइ जे, इन जानदार जे, इन इंसान जे तख्लीक कंदड़ जे अॻियां छा गुज़री हूंदी, या उन जे नज़दीक इहो अमल केतिरो बुरो आहे ऐं केतिरो लॼाईंदड़ आहे। ऐं ॿियो मिसाल था वठूं। जॾहिं हिकु पीउ माउ जे साम्हूं उन जी औलाद पाण में मुहबत कंदा हुजनि त पीउ माउ केतिरो ख़ुशि थींदा। ऐं साॻियनि पीउ माउ जे साम्हूं जेकॾहिं औलाद उन्हनि जी विढ़ंदी हुजे, झगड़ंदी हुजे, त उन्हनि जी दिलि केतिरी ॾुखंदी आहे। पर पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको तव्हां प्यार पंहिंजी माउ सां हिते कयो था या ॾिसो था, उन खां 70 गुना वधीक तख्लीक सां ख़ुदा प्यार थो करे। इन जे करे अल्लाह जी जेतिरी मख़लूक आहे उन्हनि सां जेको बि सलूक रखो त सिर्फ़ु इहो ज़हन में रखी करे त इहो अल्लाह जी तख्लीक आहे ऐं अल्लाह जी इन ते नज़र आहे। पाण ही खलके खूब पाण ही तालिब तन जो। पाण तख्लीक थो करे ऐं पाण ही उन शइ जो चाहींदड़ आहे। उन शइ ते उन जी नज़र आहे। जी लतीफ़।